शिकारपुर पीपल्स पार्टी पारां ज़िले अॻवान जा बया हाउस शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 12वीं वरसी शिरकत करण लाइ इजलास कोठायो। इजलास में MPA मीर आबिद हुसैन भैयो, PP जनरल सेक्रेटरी ज़ुल्फ़कार कमारियो, कामरान खान मर, नईम खान काज़ी, मुइन पौड़ ऐं ॿियनि इजलास खे ख़िताब कंदे चयो त लाड़काणे डिवीज़न जे लेडीज़ विंग उहिदेदार ऐं वर्कर खे मोहतरमा जी मज़ार गढ़ी खुदा बख़्श में अचण लाइ पाबंद कयो, जॾहिं त मर्द उहिदेदारनि ऐं वर्करनि खे लियाकत पार्क रावलपिंडी में भरपूर नमूने शिरकत करण जे लाइ चयो। हिननि चयो त PP ते मुश्किलातूं का नई ॻाल्हि न आहे। ॿुधण में अचे थो त विफ़ाक़ पारां जलसे ते पाबंदी लॻाई वेंदी, पर असां पंहिंजे जान तिरी ते रखी भी जलसे में शिरकत कंदासीं। उन मौक़े ते PP तालका लखी जे सदर लियाकत मेमन UC ॼहाणो वाह जे सदर मखदूम मुराद जाफ़री, आगा जावेद पठान, खान भयो, मक़बूल सदायो, रईस कुर्बान, पप्पू भयो, असगर जाफ़री ऐं ॿिया मौजूद हुआ।